अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भली कार आऊँ आया यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, पाकिस्तान न्यूज़ीलैंड जो अॼु मैच रखियलु हो, वनडे मैच, जेको अचानक सां कैंसिल थी वियो ऐं वॾियूं लेवल्स जी कॉल्स बि वयूं, प्राइम मिनिस्टर सां बि ॻाल्हायो, पर पोइ बि फॉर द रीज़न ऑफ सिक्योरिटी थ्रेट मैच अचानक सां कैंसिल थी वियो। सॼो दौरो ई विच में छॾे हलिया विया। इहो मुंहिंजे ख़्याल त तारीख़ में पहिरियों दफ़ो थियो हूंदो त को मेहमान टीम जेका क्रिकेट टीम के मुल्क मां को बि सबबु ॼाणाए ऐं अधु में दौरो छॾे हलियो वञे। पोइ इमरान ख़ान साहिबु हुननि जी प्राइम मिनिस्टर खे फ़ोन बि कयो न्यूज़ीलैंड जी, पर हुन चयो सिक्योरिटी जो वॾो इशू आहे। ॾिसो त इन करे अधु में न छॾे हलियो न थींदो आहे ईअं माज़ी में, छाकाणि त न्यूज़ीलैंड जी टीम जॾहिं हुननि जी क्रिकेट बोर्ड इहो फ़ैसिलो कयो हूंदो त हुननि जी क्रिकेट टीम पाकिस्तान में अची खेॾंदी, त हुननि वटि जेके बि इंटेलिजेंस जा सोर्सिस हूंदा या जेके बि हुननि जा तजिया निगार वेठा हूंदा, हुननि चयो हूंदो त हा ठीकु आहे, क्लियरेंस मिली हूंदी त भई ठीकु आहे, सिक्योरिटी जो इशू न आहे। आउं नथो सम्झां त हीउ सिर्फ़ु मामिलो सिक्योरिटी जी आहे। ॾिसो हाणे ही तव्हांखे जेको इमरान ख़ान साहिबु अमेरिका लाइ बयानु ॾेई रहियो हो ऐं जेका असांजी पॉलिसी शिफ्ट आहे टूवर्ड्स चाइना ऐं रशिया ऐं हीउ जेको असीं तांस खे गॾाइण जी ॻाल्हि कयूं पिया, ज़ाहिर हीउ सभु त थियणो आहे। हाणे पाकिस्तान जे माण्हुनि खे इहो सम्झणु खपे त वेस्ट जेको आहे मग़रिब उहो हाणे असांखे हिकिड़े ॿिए ब्लॉक में ॾिसे थो ऐं इहो बि सम्झणु खपे त हाणे दुनिया चाहींदे न चाहींदे ब्लॉक्स में त तक़सीम थी वई आहे। सो कोल्ड वॉर शुरू थी आहे न थी आहे, कोल्ड वॉर खे सिंग त कोन हूंदा आहिनि, लेकिन इहा आहे त बहरहाल ब्लॉक्स में दुनिया तक़सीम थिए पई, थी चुकी आहे ऐं बाक़ी अञा कुझु मुल्कनि खे फ़ैसिला करणा आहिनि ऐं हीउ सभु कुझु हाणे पाकिस्तान सां पाण खे नज़र ईंदो। क्रिकेट टीम जो ओचितो हलियो वञणु, ॾिसो हिन सां छा थिए थो, सिर्फ़ु को क्रिकेट जे शाइकीन खे हिन सां को ॾुख कोन पहुतो हूंदो। ॻाल्हि इहा आहे त सॼी दुनिया में छा नियापो वियो यार, पाकिस्तान में अहिड़ी कहिड़ो सिक्योरिटी जो अहिड़ो कहिड़ो ख़तरो मौजूदु आहे, केॾी अनसेफ गैर महफ़ूज़ मुल्क आहे जो हिकिड़ी क्रिकेट टीम छॾे हली आई आहे। सो ऐं हुननि खे पंहिंजे गोरनि ते न्यूज़ीलैंड ते वधीक एतबार बि हूंदो। सो हिकिड़ो जेको तव्हांजो इमेज आहे केतिरो डिस्टॉर्ट थिए थो, केतिरो हुन सां तव्हांजे इन्वेस्टमेंट्स, तव्हांजी जेका रेटिंग आहे। सो ही जेको ॻाल्हि पे कई सी तव्हां कॉलर जी हाँ कॉलर अच्छा मोहम्मद अनवर चांग सांगड़ मां। जी चांग साहब, छा सवाल हूंदो? थैंक यू तबियत ठीकु आहे, काजी साहब जी तबियत सही आहे। साईं सवाल असांजा ॿ नंढड़ा आहिनि। पहिरियों नंबर सवाल आहे साईं त न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम साईं ओचितो दौरो मुलतवी करे माना क्रिकेट जे मैदान ते माना हिकिड़ो वॾो ज़ख़्म ॾेई हू पंहिंजी टीम अॼु रवानी थी वई आहे वापसि ऐं हुनजो अफ़सोस थियो आहे त छा असांजे मुल्क में अञा बि सिक्योरिटी थ्रेट्स आहिनि जो जिन जे करे का बि टीम असांजे मुल्क में खेॾण लाइ तयारु न आहे। ऐं उन खां पोइ असांजो ॿियो सवाल आहे त इलेक्शन कमीशन जेको नोटिस ॾिना आहिनि साईं आज़म सवाती ऐं फवाद चौधरी खे, छा ॿिया इदारा वज़ीर आज़म ते को हेलीकॉप्टर केस आहे, हुन खां पोइ खंड स्कैनर थियो जहांगीर तारीख़ ते उनखे बि नोटिस कोन मिलिया, उहो बि माना जेको सो लाइमटी थियो केस रुगो मुखालिफ़नि खे साईं नोटिस मिलनि त इन जो तजुर्बो कयो त आख़िर हीउ मुल्क असांजो साईं केॾां थो वञे? महिरबानी। ठीकु आहे। सो ॻाल्हि चांग साहिबु उहो ई कई, पाण इन ते ॻाल्हायो पियो न्यूज़ीलैंड जी टीम जो। त न्यूज़ीलैंड मूंखे नथो लॻे त सिक्योरिटी इशू आहे, हीअ बेसिकली पाकिस्तान जो जेको मूं अर्ज़ु पियो कयो त हाणे ब्लॉक्स में विरहायूं पिया असां हिकिड़ी प्रो चाइना प्रो रशिया हीअ जेको ब्लॉक आहे हिन ॾे वधूं पिया, त अहिड़ी ख़ुशख़बरियूं त पाण खे मिलंदियूं न, हुन लाइ ज़हनी तौर ते तयारु थियणु खपे। मिसाल अमेरिका जो बाइडन सदर थियण खां पोइ असांजे इमरान ख़ान सां प्राइम मिनिस्टर सां नथो ॻाल्हाए, लेकिन 28 सितंबर ते जेको क्वाड ठहियलु आहे जंहिंमें 4 मुल्क आहिनि अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया ऐं इंडिया, त मोदी जेको आहे उते 28 तारीख़ ते मुलाक़ात कंदा, हुन इजलास में थींदी। सो FATF ख़ुदा ख़ैर करे, जी अञा लटकियल आहे, IMF अला ख़ैर करे, ही जेके इदारा जेके घणो वेस्ट जे इन्फ्लुएंस में आहिनि उहो ॾिसो हाणे हुन हवालनि सां छा थो थिए, असांजी रेटिंग्स जेके आहिनि उन्हनि सां छा मामला हाणे थियनि था। असांजी स्टॉक एक्सचेंज खे त उअं ई थोरो हेठी सतह ते खणी आया आहिनि। सो ही सभु जेके बि इदारा ऐं जिथे जिथे बि वेस्ट इन्फ्लुएंस करे थो, यानी मग़रिब, अमेरिका, UK, उते ज़ाहिर हाणे हू तव्हांखे ॿुधाईंदा त ठीकु आहे तव्हां चाइना जे वेझा आहियो, तव्हां भले CPEC खेॾो, जी हा,
जेके शयूं हुननि जे हथ में आहिनि, ज़ाहिर ही को ख़ुदा न ख़ास्ता को जंगियूं त कोन लॻंदियूं आहिनि, अॼुकल्ह त मईशत जो सॼो मामिलो आहे। सो ही क्रिकेट जो मामिलो न आहे। ऐं सम्झां थो त ही पाकिस्तान जो उहो इमेज ऐं पाकिस्तान जो तासुर पाकिस्तान लाइ ठाहिण त सही पाकिस्तान ग़ैर महफ़ूज़ अञा बि हिकिड़ो उहो आहे। पोइ हीअ जेको सॼी इंटरनेशनल ॾिसो न सीक्वेंसिंग कीअं बि थिए, हिकिड़े पासे क्वाड आहे, उन में ई कल्ह जेको आहे अमेरिका बहादुर हिकिड़े गैर एटमी मुल्क खे जंहिं वटि एटम बम डिक्लेयर्ड, बल्कि डिक्लेयर्ड छा न्यूक्लियर पावर आहे ई कोन, ऑस्ट्रेलिया न्यूक्लियर पावर आहे ई कोन, उनखे मतिलबु न्यूक्लियर सबमरीन्स जी डील करे थो। छो पिया ॾियो उनखे ऑस्ट्रेलिया खे, जंहिं ते फ्रांस बि नाराज़ थियो आहे त उनसे $60-70 बिलियन जी हुननि सां कमिटमेंट हुई, जेके नॉर्मल सबमरीन्स ख़रीद करणी हुई ऑस्ट्रेलिया खे हुन खां फ्रांस खां। सो इंटरनेशनल सिचुएशन्स चेंज थियनि पियूं। ज़ाहिर छो ऑस्ट्रेलिया खे ॾिनो पियो वञे, छाकाणि त हीउ जेको साउथ सिटी जेको सी आहे चाइना जो, हिते पाणी ते जेको चाइना जो इन्फ्लुएंस वधे पियो, हुते जेके पेट आहिनि हुते अची चुको आहे चाइना। एग्ज़ैक्टली। सो ही सभु शयूं रिलेटेड आहिनि। मूंखे हाणे ही वापसि जीअं के ज़माने में नंढा हूंदासीं त ही कोल्ड वॉर जे हवाले सां ॿुधंदा हुआसीं त अच्छा पोइ सोवियत यूनियन हिते हीअं पियो थिए, पोइ हिते हीअं पियो थिए, ही हुकूमत जो तख़्तो छो पियो ऊंधो थिए। हाणे वरी सॼी रांदि जेका आहे, पर दिस टाइम सोवियत यूनियन न आहे, दिस टाइम चाइना। जी हा, दिस टाइम चाइना आहे। ऐं सभु हिन में हिकिड़ो सुवालु उभिरे थो त इंडिया ऐं चाइना पंहिंजा तालुकात ख़राबु नथा करणु चाहिनि। कल्ह बि मीटिंग थी, हुन में उन्हनि इंडिया जे फॉरेन मिनिस्टर चवनि था त असांखे ॿिए लेंस सां, शुक्र आहे त कंहिं ॿिए कंट्री जे लेंस सां असांखे चाइना नथो ॾिसे, हो नथा ख़राबु करणु चाहिनि। ऐं अमेरिका बि चवे थो त असां पंहिंजी कॉम्पिटिशन बरक़रार रखंदासीं, यानी कि पंहिंजो ट्रेड ऑफ इहो सभु कुझु बरक़रार हलंदो, दुनिया में सही हलंदो। नंढा मुल्क यानी कि जीअं हमेशह कोल्ड वॉर में बि ईअं थियो आहे, नंढा मुल्क जीअं अफ़गानिस्तान जे पोइ दफ़े मिसाल हुन अफ़गानिस्तान जो मिसाल खणूं, कोल्ड वॉर में त अफ़गानिस्तान जी हालत अहिड़ी बीठी जो हिन वक़्तु सिर्फ़ु इमदाद जी किराए आहे, त पाकिस्तान जी सिचुएशन काफ़ी मुश्किल सूरत हाल में त न हली वेंदी। न ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हू कोल्ड वॉर हुई सोवियत यूनियन ऐं अमेरिका जे विच में, त पोइ जेके मुल्क जंहिं बि ब्लॉक में हूंदा ऐं स्ट्रेटेजिकली इम्पोर्टेंट हूंदा, मिसाल क्यूबा हुनजी सफ़ा कच्छ में वेठल हो अमेरिका जी, एग्ज़ैक्टली, पर छाकाणि त फिदल कास्ट्रो ऐं सॼो सोवियत यूनियन हुननि जी इकॉनमी खे उनखे सभु शयूं भरे भरे ॾींदो। जी हा, त हामियुनि खे जिथे अमेरिका जा हामी हूंदा, अमेरिका हुननि खे भरे भरे ॾींदो, असांखे न ॾिनो। ज़ियाउल हक़ जे दौर में असांखे भरे भरे ॾिनो। जी हा। सो हाणे ॾिसणो आहे त हीउ जेको न्यू टाइप ऑफ वर्ल्ड कोल्ड वॉर आहे, इन में छा चाइना उहो करे सघंदो? एग्ज़ैक्टली, जेको चाइना त हिकिड़ी यानी असांखे बि कर्ज़ ई ॾिए थो। जी हा। हू जेके अमेरिकी इमदाद ॾियनि था, मुफ़्त में खणी वञो। जी हा, उनजो पंहिंजो मज़ो आहे। लेकिन वॾा सही के एतिरो सवलो त कोन्हे। ऐं ज़ाहिर ही हिकदमि पोइ कोल्ड वॉर वांगुरु ईअं न थींदो त सफ़ारती तालुकात टुटी पवंदा। हिते इंडिया चाइना बि ॻाल्हाईंदा, हिते पाकिस्तान अमेरिका बि ॻाल्हाईंदा, हिते चाइना ऐं अमेरिका बि ॻाल्हाईंदा। हीअ ओड़ी सूरत हाल मुंहिंजे ख़्याल न थींदी, ज़ाहिरी ॾेख न ॾींदी। अंदरूनी खाना हू जेको कॉम्पिटिशन आहे, जेको मुक़ाबिलो आहे, जंहिंमें मुक़ाबले में भई तव्हां ऑस्ट्रेलिया खे न्यूक्लियर सबमरीन्स छो पिया ॾियो, इहो कहिड़ो मुक़ाबिलो थिए पियो? इहो कहिड़ो जेको आहे तव्हां मुक़ाबिलो कयो पिया। अच्छा, पोइ ख़ुदि जेको चाइना जेको आहे टैरिफ्स वधाया हुन ते, ऑस्ट्रेलिया सां बि वॾी ट्रेड हुई चाइना जी, चाइना हुन ते टैरिफ्स वधाइनि। सो हिकिड़ो जेको दुनिया जो मामलात आहिनि उहो तेज़ी सां, मूं सम्झो थोरो टाइम लॻाईंदा, पर तेज़ी सां चेंज थिए। जी हा, तेज़ी सां थिए। पाकिस्तान लाइ जेको चयो वञे तो न्यूट्रल थी बीहंदासीं, उहो थोरो मुश्किल थी वेंदो। न्यूट्रल थी नथा सघूं। जी हा, न्यूट्रल हाणे उहो ठीकु आहे, उहो हिकिड़े ज़माने में नेहरू वारो जेको हो त नॉन अलाइन जो, अॼु जे ज़माने में ॾुखियो आहे। जी हा, जी हा, तमामु मुश्किल आहे, जेॾो ग्लोबलाइज़्ड वर्ल्ड थी चुकी आहे। ऐं सभु साईं चांद साहब जो सुवाल हो इलेक्शन कमीशन जे नोटिस ते, पर कॉलर वठी हेॾो पहुचो अथव। अहमद ख़ान हैदराबाद मां। जी अहमद साहब, छा सुवाल हूंदो? सर अस्सलाम वालेकुम, तव्हांखे साईं खे सलाम। मुंहिंजो साईं सां हिकिड़ो इंफॉर्मेशन बि शेयर करणी ऐं हिकिड़ो साईं जो कॉमेंट बि वठिणो हो। त असां वटि ब्यूरोक्रेसी में असां ॾिठो आहे त जेके सिंसियर ऐं जेको ऑनेस्ट माण्हू तमामु घटि आहिनि ऐं रेयर ब्रीड आई आहे असां वटि। इन रिसेंट हिकिड़ो सर वाक़ियो थियो आहे सिंध सेक्रेटरीट में, जंहिंमें डिप्टी सेक्रेटरी आहिनि हेल्थ जा, रियाज़ अहमद जकराणी साहब।
सो उन्हनि कोर्ट जो सगोरी जे चए ते का इंक्वायरी कई ऐं उन में जेको ऑनेस्ट रिज़ल्ट्स हुआ उन्हनि सबमिट कया, पर उन ते पोइ उन ते तमामु घणी उन्हनि जी पर्सनल ऐं प्रोफेशनल क़िस्म जी उन्हनि ते ॻाल्हियूं थियूं। सो सर इहे जेके रवैया आहिनि असांजा, मतिलबु अगरि को माण्हू सच बि ॻाल्हाए थो ऐं रेयर माण्हू आहे त बि असां उन ते इहो रिएक्ट कयूं था ऐं सिर्फ़ु पंहिंजा मुफ़ाद बचाइण जे लाइ। पर इन्हनि रवैयनि खे कीअं साईं ॾिसे थो ऐं उनखे सर कीअं बहितर करे सघिजे थो? ठीकु आहे जी चांग साहब जी जेका हू ॿियो सुवालु अहमद ख़ान साहब ते अचूं था, उहो सुवाल मूंखे सम्झ न आयो त नोटिसिस हू जेके अॻु में नोटिसिस आहे उनजी नोयत ॿी हुई, हीअ त आहे त हुननि तौहीन कई आहे इलेक्शन कमीशन जी ऐं इलेक्शन कमीशन ते इल्ज़ाम लॻाए। सो फवाद चौधरी हिन खे डिफरेंट आहे, ॾिसूं छा जवाबु ॾियनि था हू, ऐं पोइ इलेक्शन कमीशन खे अगरि जवाब ई नथा ॾियनि त पोइ इलेक्शन कमीशन छा थी करे वठे एग्ज़ैक्टली। अहमद ख़ान साहब हीअ जेको तव्हां ॻाल्हि कयो पिया, मूंखे ख़बर न आहे केरु जखाणी साहब आहिनि हीअ छा मामिलो स्पेसिफिकली छा आहे, लेकिन इहो त जॾहिं खां इंसानी तारीख़ में तव्हां जेतिरो पोइ ते वञणु चाहियो था वञो, सदाईं जेको हक़ ते या सच ते ॻाल्हाईंदो आहे उनखे हुनजे लाइ त इहे ई रवैया हूंदा आहिनि। पोइ मंसूर खे बि जो वठो या कंहिं मतिलबु चलो हाणे हुनमें नथो वञा मिस्टेक हुनमें, त इहो त को अजीब ॻाल्हि आहे ई कोन। जेको माण्हू हिकिड़े जेको रिवायती सिस्टम खे मां हिकिड़ो थोरो अलहदा थी चए थो नो, मूंखे ॻाल्हि आऊं हिन ॻाल्हि सां इतफ़ाक़ नथो कयां ऐं ग़लति खे ग़लति चवंदसि, सही खे सही चवंदसि, त छाकाणि त समाज में ग़लति खे ग़लति न चवण वारनि जो एतिरो वॾो अंग आहे एग्ज़ैक्टली त हीअ अक़लियत में अची वञनि था। जी हा, ऐं पोइ जेको अक़लियतनि सां थींदो आहे, सो ही को नई ॻाल्हि न आहे, न थियणु खपे, उहा हिकिड़ी जुदा बहस आहे, ऐं ज़ाहिर न थियणु खपे। दुनिया में थिए थो त दुनिया जे माशरनि में इएं थिए थो छाकाणि त हुते हिकिड़ो जनरल परसेप्शन हूंदो आहे त यार सच मतिलबु आख़िरकार जेको मतिलबु सच खे हिमतायो वेंदो आहे, सच खे हिकिड़ी प्रेफरेंस ॾिनी वेंदी आहे, तरजीह ॾिनी वेंदी आहे, इज़त ॾिनी वेंदी आहे। असां वटि चयो चरियो कहिड़ी ज़रूरत हुई, हर को सभु माठ करे वेठा आहे न, हीअ बि माठ करे वेहा। जॾहिं हिकिड़ो माण्हू उथी बि चए त न साईं मूं ॾोहो थी ॾिठो आहे त ॿिया चए चुप कर, तुंहिंजो छा वञे, सभु ॿिया 10 माण्हू ॾिठो, तूं अकेलो छो मोतबर थियो हुई। असां वटि त ऊंधो कमु आहे। वेस्ट मतिलबु जेके सुधिरियल समाज आहिनि सो कॉल्ड, उन्हनि में शायदि इन करे हुते सूरत हाल ॿी आहे। असां वटि त इहो रिवाज इहो रवैयो इहो आहे न, सभु माठासीं यार तोखे मथे बि सूर हो। ॾिठई न, हाणे सूरनि में अची वई न, अखियुनि में अची वई साईं, हाणे बसि करे वेठो हुजे, या बसि करे वेठा बाबा, तूं बसि करे वेठो हुजे, हाणे ॾिस तूं अखियुनि में अची वई, हाणे तोते टारगेट कंदा तोखे। इहो रवैयो आहे असां वटि। तव्हां इहो रवैयो सिंध सेक्रेटरीट जो साईं चवनि पिया अहमद साहब, सेक्रेटरी चओ असीं तव्हां नंढड़े के हिकिड़े ॻोठ में हलिया वञो, उते बि जेको चङो मुड़ुसु हूंदो उन जे साम्हूं केरु चई छॾे साईं तव्हां बादशाही ॻाल्हियूं कयो था, ईअं न आहे, दुनिया मटिजी वई आहे, ऐं कुर्सी ते चढ़ी वेंदुसि, अखियुनि में अची वियो साहब जी। सो द किंग इज़ नेकेड, हू जेको मशहूरु कहाणी आहे, त हू पोइ ॿार जेको चवंदो आहे त बादशाह सलामत तो कपिड़ा कोन पाता आहिनि, सच त हूंदो आहे, पर ॿिया सॼो शहर माठ हूंदो आहे, त हुन ॿार खे चवण जी कहिड़ी ज़रूरत। जी हा, ठीकु आहे। ऐं सभु अॻिते हलूं, पंहिंजो अॼु हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो टैक्स ऑर्डिनेंस सरकार कढी थी अचे, जंहिंमें नैब खे वरी पहिरियां जेको नैब खे ॿाहिरि रखियो वियो टैक्स सिस्टम मां, वरी नैब खे रसाई ॾेई छॾी आहे FBR जे टैक्स डेटा खे, जंहिंमें उन मां ख़बर पए थी ईअं थी ऑर्डिनेंस जे अचण खां पोइ ईअं थींदो जो नैब जेको आहे उहो 20 साल पुराणा केस बि खोले सघे थो, ऐं बंदि केस अगरि पिया हुजनि त। ऐं गॾो गॾु उन्हनि इहा अथॉरिटी बि ॾेई छॾी आहे त FBR जेको आहे उहो बिजली बि कटे सघे थी, फ़ोन बि कटे सघे थी, बैंकिंग सिस्टम बि तव्हांजो ख़तमु करे सघे थी अगरि तव्हां टैक्स फाइलर न हुजो, ऐं पार्लियामेंटेरियंस ऐं जेके असांजा सिविल सर्वेंट आहिनि उन्हनि खे बि इस्तिस्ना जेका हासिल उहा ख़तमु करे छॾी। ॾिसो, अगरि तव्हां टैक्स उगाड़ी लाइ नेट लाइ वधाइण लाइ जेका कल्ह ॻाल्हि कनि पिया शौक़त जी, अगरि तव्हां टैक्स उगाड़ी लाइ जेको तव्हांजो वॾे वॾो इदारो FBR आहे, अगरि तव्हां हुनखे इख़्तियारात ॾियो पिया त वरी बि ॻाल्हि का सम्झ में अचे थी। जी मिसाल हिकिड़े सां पोइ भेरे ॾिनो त साईं गिरफ़्तारी बि करे सघंदा नैब FBR वारा। ज़ाहिर अगरि नॉन फाइलर आहे ऐं साबित थी वञे थो त हीउ टैक्स नथो ॾे त दुनिया में थींदो आहे,
हू जेको वॾो ड्रग बैरन हो जी अल कपून अॻितो ई न करे वियो, हू को ॿिए पंहिंजे ॾोहनि जे करे त कोन पकड़ियो वियो, उन करे पकड़ियो वियो त हुन टैक्स फाइल न कया, FBI उते झलियो उन्हनि खे। सो असांजी FBI खे अगरि इख्तियारात मिलनि था त भई अगरि टैक्स फाइलर उहो टैक्स न पियो फाइल करे त हुनजो मोबाइल बंदि करे छॾे, हुनजी बिजली बंदि करे छॾे, ॻाल्हि सम्झ में अचे थी त भई ठीकु आहे टैक्स त ॾियणो हूंदो आहे न, टैक्स चोरी न थियणु खपे। ही छा आहे त तव्हां वरी नैब खे उनखे अंदरि आणियो पिया, ऐं उहो बि तव्हां चओ पिया त अगरि मूं न पढ़ियो आहे, तव्हां ॿुधायो पिया मूंखे त अगरि इहो इख्तियार ॾियनि पिया नैब खे त 20 साल अॻु जेको FBI केस बंदि करे छॾियो, नैब वरी छंडे पुखे उन्हनि फाइलनि कढी ईंदी त अदा पोइ टैक्स एमिनिस्टीज़ वग़ैरह सभु छा थियो? ऐं को जेको अपील हिकिड़ो जेको टाइम बार हूंदो आहे हिकिड़ो केस, अगरि 5 साल या 3 साल मूंखे ख़बर न आहे केतिरो हूंदो आहे, 3 साल 5 साल, त जॾहिं FBI ख़ुदि नथो खोले सघे उहो केस त नैब कीअं खोलींदी? ऐं पोइ तव्हां हाणे पोइ चवंदो त तव्हां कारोबारी माण्हुनि खे अगरि वरी उहे नैब जे साम्हूं उछलाए छॾींदो, जी हा, हथ पेर ॿधी करे, जी हा, रुगो तव्हां डेटा जी फराहमी ॾिनी त माना उन वक़्तु ई ॻाल्हि ख़तमु थी, कमु लाहे छॾींदा। जी हा, उन वक़्तु ई ॻाल्हि। नैब जी का अहिड़ी परफॉर्मेंस हुजे न बलाग में, एग्जैक्टली हुननि बाक़ी सभु जेके वाइट कॉलर क्राइम आहिनि सभु ख़तमु करे छॾिया हुजनि, पोइ तव्हां चओ त यार हाणे ही टैक्स उगाड़ी जो बि टैक्स चोरी जो हिननि खां इन्वेस्टिगेट करायो वञे, ऐं ही ख़ुदि कॉन्ट्रडिक्शन थींदी FBI ऐं नैब जे विच में। एग्जैक्टली अॻिते हली वॾो झड़ो थींदो। जी हा, ऐं तव्हां कीअं हिकिड़े कम लाइ 2 अथॉरिटीज़ कीअं था ठाहियो? जी हा, जी हा, ऐं छा ज़रूरत आहे? ऐं जॾहिं नैब ऑलरेडी, जॾहिं प्राइम मिनिस्टर साहिबु चवनि था त असीं कारोबारी माण्हुनि खे बिल्कुलु तहफ़ुज़ ॾियूं पिया, बिल्कुलु घबराइण जी ॻाल्हि न आहे, असीं त पोइ तव्हां हुननि खे हथ पेर ॿधी नैब जे साम्हूं उछलायो पिया, कमाल था कयो। जी हा, उहो आहे यासर त थियो कमाल आहे। ऐं हिनखे मुंहिंजे ख़्याल आहे त वापारी तंज़ीमूं ऐं हिनखे कीअं हज़म कंदियूं? जी हा, शदीद रद्दअमल अचणु सघे थो, छो जो ॻाल्हि इहा ई त बीहे थी अचे, छो जो नैब जे पहिरां ई इल्ज़ाम लॻनि था त उहो बिज़नेसमैन खे तंग करे थी। इवन पंहिंजो सेनेट में स्टैंडिंग कमेटी में बि घणा चकर इंकिशाफ थी चुको आहे, हिन में पंहिंजो नादरा जे चेयरमैन कयो आहे, पर अॼु वरी कल्ह त जेको आहे उहो जेके असांजा CPEC जा अथॉरिटी जा स्पेशल असिस्टेंट आहिनि प्राइम मिनिस्टर जा, उन्हनि जो चवणु पंहिंजो त असांजे चाइनीज़ कंपनीज़ जेके आहिनि उहे बि परेशान थी वियूं आहिनि, एॾो स्लो कमु थो हले असांजी गवर्नमेंट डिपार्टमेंट जो CPEC जे हवाले सां। वो इन करे स्लो थी वियो आहे, छाकाणि त हर माण्हू खे डपु आहे त नैब, जी हा, भई ग़लति कमु करण खां पोइ डिॼणु खपे माण्हू खे, दुनिया में डपु हूंदो आहे त भई को अची झले वठंदो, पर सही कमु करण में माण्हू डिॼनि पिया न, छाकाणि त तव्हां ईअं त अची चई सघो था न त पैन खे हीअं न झलणो, हीअं झलणो, ऐं पोइ फ़िलहाल त तव्हां 120 ॾींहं नैब जी तहवील में वेठा हुजो बंदि कमरे में, पोइ जेसिताईं तव्हांजी का सुनवाई थिए 2 साल खां पोइ थिए, 3 साल खां पोइ थिए। जी हा, जी हा, सो हिकिड़ी ही को बिज़नेस फ्रेंडली इन्वायरमेंट त न ठाहिणु थियो पोइ। जी हा, जी हा, रहंदो अञा कंफाइन करण जी कोशिशि थी वई। ठीकु आहे, सभु अॻिते हलो त शेबा पंहिंजो पीमलन में अंदरि अॼु ख़बर पड़ी त पीमलन में अंदरि वाज़ह कुझु क्रैक्स हाणे साम्हूं अची विया आहिनि, जीअं चयो वञे मतिलबु मियां जावेद लतीफ़ जे हिसाब सां चयो वञे त मियां जावेद लतीफ़ साहब जेके आहिनि उहे हिकिड़े क़िस्म जी मतिलबु रुकावट बणिजी विया आहिनि, माना हिकिड़े क़िस्म जो तकरार बणिजी विया आहिनि, वजाए तकरार बणिजी विया आहिनि शहबाज़ शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ जे विच में। शहबाज़ शरीफ़ साहब चई त कोन था सघनि पंहिंजे वॾे भाउ खे, छो जो हुननि खे मियां जावेद लतीफ़ खे शोकॉज़ नोटिस मोकिलिणो हुयो, पर उनजे हिकिड़े हुन में एहतजाजनि उन्हनि मीटिंग्स अटेंड करणा छॾे ॾिनियूं। हा, ख़बर फ़िलहाल ईअं आई आहे त शहबाज़ शरीफ़ जेके तंज़ीमी मीटिंग्स हुयूं उनमें वञणु हुन ऐं हुनजे पुटु बंदि करे छॾियो, शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़। हाणे ॾिसो न उहो जेको मियां आहे जावेद लतीफ़, उहो ई आहे न जेको जेल वियो हो, सो हू मरियम नवाज़ जी लॉबी जो माण्हू आहे, बिल्कुलु ख़ासि माण्हू आहे, मतिलबु पोइ थिए त उहो ई पियो, पोइ चाचे भाइटी जे विच में ई किसो आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त अगरि एतिरो सोढ़ो कयो अथनि, ऐं अगरि शहबाज़ शरीफ़ ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त मां त हमेशह चवंदो आहियां त मूंखे हिन भाइरनि में इख़्तिलाफ़ जी लॉजिक नथी न ईंदी, लेकिन हाणे इहो थिए पियो त छाकाणि त औलाद वॾी थी आहे, जी हा, ऐं हाणे मरियम नवाज़ पंहिंजे चाचे ऐं शरीक खे पासीरो अगरि एतिरो करणु चाहे थी पोइ त बिल्कुलु, छाकाणि त शहबाज़ शरीफ़ पंहिंजे भाउ जे वटां त थोरी घटि वधि इज़त में बर्दाश्त करे वञे, हलो भाइटी खे बि बर्दाश्त करे वञे, पर हाणे मियां ॿियनि माण्हुनि जे हथां बि अगरि बेइज़ती कराईंदा, जी हा, त शायदि शहबाज़ शरीफ़ खे क़बूल न पए। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु नज़ीर बलोच मीरपुर खास मां। जी बलोच साहब, छा सवाल हूंदो? साईं अली काज़ी साहब जिन सां मुंहिंजो सवाल आहे
त अॼु नून लीग जे हवाले सां पंहिंजो मियां जेको जावेद लतीफ़ आहे MNA उहो तमामु वेझो आहे मरियम नवाज़ शरीफ़ जे वेझो सम्झो वेंदो न उन खे अॼु हिननि शोकाज़ नोटिस कढियो आहे शहबाज़ शरीफ़ साहिबु ऐं इन जे सीक्वेंस में पोएं हफ़्ते को पंहिंजो ख्वाजा आसिफ़ जेको हिकिड़ो TV ते इंटरव्यू ॾिनो ऐं उन में बाक़ाइदे नवाज़ शरीफ़ जे बयानी खे उन रद्द कयो ऐं उन में मञियो त नून लीग जेको ग़लति कयो आहे उन जे करे जेको आहे सॼो को बि बयानियो कोन हो को बि नज़रियाती इख़्तिलाफ़ हो कोन ज़ाती इख़्तिलाफ़ हो उन जे करे ई जेको आहे नून लीग अञा ताईं लोड़े पई उन जे ख़िलाफ़ जेको आहे जावेद लतीफ़ साहिब बयानु ॾिनो ख्वाजा आसिफ़ खे अंजाम यादि करणु घुरिजे चौधरी निसार जो हवालो ॾिनो आहे त बजाए इहो थियण जे को पंहिंजो ख्वाजा आसिफ़ खे शोकाज़ नोटिस ॾिनो वञे हा उन इन खे ॾिनो ऐं उनखे एतिरो हिननि वरितो जो 2 मीटिंगूं डिवीज़न सतह जूं उहो शहबाज़ शरीफ़ थियूं कोन ऐं हिन वक़्तु सूरत हाल इहा इंतहाई टेंस में आहे हाणे इन ते तव्हांजी छा नज़र आहे छा त पोयां बैक में फोन ते इल्ज़ाम आया त सगारियुनि दुरियुनि जे करे ई जेको आहे न सॼो कुझु ख्वाजा आसिफ़ जेको आहे न ऐं शहबाज़ शरीफ़ मिली इहो सॼो गेम खेॾनि पिया ऐं नवाज़ शरीफ़ जे बयानी खे कंडेम कनि पिया इहो मुंहिंजो सवालु आहे ठीकु आहे साईं कॉलर वठी वठूं ॿियो ज़ुल्फ़कार खाकी हैदराबाद मां जी खाकी साहब छा सवाल हूंदो सर सवाल छा तमामु हिकिड़ी गंभीर सियासी सूरत हाल उभरंदी वञे पई सॼे ख़िते में ऐं आउं सॼी इन सूरत हाल खे हमेशह सिंध जे ई तनाज़ुर में ॾिसंदो आहियां त अफ़गानिस्तान में असां ॾिठो त जेके तालिबान आया त हुननि जो पहिरियों जेको जेस्टर हो ॾाढो भलो हो त उन्हनि पंहिंजनि मुखालिफ़ नज़रियात वारनि खे सभु आज़ादियूं ॾिनियूं पोइ ईअं कंदे हुननि जी वॾी वाखाण थी पोइ वरी कुझु माण्हू आया विया ऐं हुननि वरी जेको आहे सो ख़बर पई त साफ़ियुनि खे जेको आहे सो हिकिड़ी कवरेज ते उभड़िया हीउ कयो हू कयो ऐं हाणे जेको आहे उहो कतर वारा बि जेके चवनि पिया त भई असांखां जेके मुआइदो नथो थिए को वाज़े त असां काबिल एयरपोर्ट जो इंतज़ाम वधीक न हलाईंदासीं त हाणे सुवालु इहो आहे त होॾा ही सूरत हाल लॻी पई आहे हिते वरी असां वटि ॻाल्हियूं थियनि पियूं त हू जेके तालिबान आहिनि उहे जेकॾहिं पाकिस्तान जे आइन में रही कमु कनि या उनखे तस्लीम कनि त उनखे असां क़ौमी धारा जो हिसो बणाईंदासीं मतिलबु छा क़ौमी धारा जो तव्हां हिसो बणाईंदो उन्हनि माण्हुनि ते उन्हनि स्कूली ॿारनि खे मारियो ऐं माना कंहिं बि सोसाइटी सेगमेंट खे कोन छॾियो त चवंदा हाणे उनखे बि जेको आहे असीं क़ौमी धारा में शामिलु कंदासीं ऐं इन्हनि समूरनि हालतुनि में ॿार जेको आहे सो सिंध जी मैशियत ते पए पियो माण्हू मुस्तक़िल तौर ते कराची में अचनि पिया ऐं लोकल माण्हुनि खे रोज़गार बि कोन पियो मिले त छा अहिड़ियुनि हालतुनि में तव्हां सम्झो था त का पाकिस्तान लेवल जी सियासी पार्टी जेका सिंध खे ओन करे थी पॉलिटिकली उहा सिंध जे माण्हुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ करे सघे थी इन्हनि हालतुनि में मुंहिंजो गुज़ारिश आहे अली साहब खे त हू थोरो हिन ते रोशनी ॾियनि ठीकु आहे काकी साहब साईं नज़ीर बलोच साहिब जेके ॿियो ख़ासि मां कॉल कई त उहो साईं बलोच साहिब उहो ई ॻाल्हायोसीं पिए हाणे अख़बार जी ख़बर आहे ॾिसूं त शरीफ़ ख़ानदान हिन जी तदीद करे थो वज़ाहत करे थो नथो करे लेकिन हिकिड़ी नोटिस अञा साईं चवनि पिया त नोटिस इशू थियो आहे मियां जावेद लतीफ़ खे त उहो ख़बर मूजिबि शहबाज़ शरीफ़ जारी करणु चाहे पियो जंहिं ते नवाज़ शरीफ़ हुनखे रोके छॾियो सो अञा नोटिस जारी न थियो आहे छाकाणि त मुबैना तौर ते तव्हां ख्वाजा आसिफ़ चओ पिया ख्वाजा आसिफ़ खां वधीक हिन जावेद लतीफ़ थोरो ॾुखियो ॻाल्हायो हो त शहबाज़ शरीफ़ खे इनडायरेक्टली तनक़ीद जो निशानो बनायो हुयो ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे त ही पाण पहिरीं हिकिड़ी वॾी पॉलिटिकल पार्टी पीपल्स पार्टी हुई उनजे अंदरि फैमिलीज़ में झगड़ा थिया ही थियो हू थियो पाण ही लका ॾिठा आहिनि पाण भर वारे मुल्क में नेहरू डायनेस्टी हुई उन में ॾिठो सो अगरि इक़्तिदार जे करे हिते बि जहिड़ो थींदो हाणे केरु पोयां आहे या न आहे ठीकु आहे लेकिन ॻाल्हि इहा आहे त एंड ऑफ द डे जंहिंसां गॾु पब्लिक जी पॉपुलर सपोर्ट हूंदी सर्वाइवर उहे हूंदा हिते आउं सम्झां थो त नवाज़ शरीफ़
फ़िलहालु हिकिड़ी जेको सिंबल आहे पॉपुलर पॉलिटिक्स जो पंजाब जे हद ताईं उहो हू आहे, ऐं हुनजी धीउ जेका आहे फ़िलहालु हुनजो भाउ न आहे हुनजो सियासी वारिस, जी हा, चाहे हुनजो बयानियो कहिड़ो बि हुजे। सियासी वारिस पब्लिक जी सतह ते मरियम नवाज़ आहे। सो हिन जहिड़े में वक़्ती तौर ते थी सघे थो त शहबाज शरीफ़ खे ऐं हुनजे पुट खे या हिननि जे हम ख़्यालनि खे ख़्वाजा आसिफ़ वग़ैरह खे कुझु फ़ाइदो थी वञे। लॉन्ग टर्म में मूंखे ख़ैर शहबाज शरीफ़ बि बुज़ुर्ग आहे, ख़्वाजा आसिफ़ बुज़ुर्ग आहे, पर मूंखे थिए थो त हमज़ा शहबाज जो त अञा फ्यूचर आहे। सो इन करे मूंखे लॻे मतिलबु इहो आहे त सियासी तरह हुननि खे वारो नथो खाए शहबाज शरीफ़ जे फैमिली खे त हू नवाज़ पंहिंजे भाउ वारी फैमिली खां अलॻि करे छॾे सियासी तौर बिल्कुलु दार थिए। लेकिन बहरहाल कुझु शयूं थियणियूं हूंदियूं थींदियूं। कॉलर वठी वठूं, पोइ काकी साहिब सवाल ते अचूं था। सफ़दर अली अबड़ो कराची मां। जी अबड़ो साहब, छा सवाल हूंदो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं सवाल इहो आहे त जेको सुप्रीम कोर्ट असांजा 16,500 ख़ानदाननि खे डिस्टर्ब कयो आहे, असांखे सिर्फ़ु इहो ॿुधायो वञे त हलो जी 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 त पार्लियामेंट जेको आहे त अहम आहे या सुप्रीम कोर्ट अहम आहे? असांखे पार्लियामेंट जे थ्रू बहाल कयो वियो, हिकिड़ो एक्ट पास कयो वियो सुप्रीम कोर्ट सॉरी पार्लियामेंट खां ऐं जेको आहे त सेनेट खां। हिकिड़ा टे जज अची ऐं हुनखे कलादम करार ॾेई करे ऐं 16,500 मुलाज़िमीन खे जो रोज़ी रोटी जेको आहे डिस्टर्ब करे उन्हनि खे ज़हनी टार्चर कयो वञे थो। इहो कहिड़ो पाकिस्तान आहे असांजो सर? ठीकु आहे। अच्छा, पहिरीं उन साईं खाकी साहिब चयो पिए त अफ़गानिस्तान से जी टोटल सिचुएशन जी ॻाल्हि पहिरियों पॉलिटिकल सिचुएशन पूरी अफ़गानिस्तान सां कनेक्ट कयूं उनखे त ॾिसो अफ़गानिस्तान जी सिचुएशन जेका आहे उन में त मूंखे सम्झ नथो अचे त हाणे अमेरिका नओं राग शुरू करे थो त पाकिस्तान शुड डू मोर टू रिज़ॉल्व द अफ़गान क्राइसिस। अफ़गान मसइले जो हल पाकिस्तान खे हल कहिड़ो हल त थियल आहे। अफ़गानिस्तान में हिकिड़ी हुकूमत अची वई आहे, ॻाल्हि ख़तम थी वई। हू को एॾो कतलेआम बि न पई करे, कुझु न पई करे। बाक़ी हुननि जा रस्म रिवाज आहिनि, औरतुनि खे क्रिकेट नथा खेॾाइनि या खेॾाइनि था, इहो हुननि जो मसइलो आहे। लेकिन अमेरिका चाहे थो जहिड़ो मसइलो असीं हल चाहियूं था उहो कयो। ऐं हुन में असल में उहो बि दिलचस्पी अमेरिका खे कोन्हे। चए थो त जेको चाइना खे बिल्कुलु कच्छ में रखी ॾिए पियो पाकिस्तान अफ़गानिस्तान खे, हुन में असांजो बि हिसो रखो। सिंपल ॻाल्हि आहे, मुफ़ादात जो मामलो। सो अजीब ग़रीब फरमाइशूं। बाक़ी तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु खाकी साहिब, मां बि हिन ख़्याल जो आहियां। अॼु मूं ॿुधो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि इहो बयानु ॾिनो आहे त तव्हां कीअं TTP ऐं TTP छा आहे? चइजे न त भई ही को वरी लखनि में को माण्हू आहिनि त जिन्हनि खे चइजे त भई हाणे ठीकु आहे, हितिरे माण्हुनि खे छा कजे? अगरि को सिविल वॉर थी बि आहे त चलो माफ़ु कजे, ख़तमु कजे ॻाल्हि खे। हू केतिरा हूंदा ही दहशतगर्द जेके आहिनि जिन्हनि असांजे ही जेको आर्मी पब्लिक स्कूल बचनि खे शहीद कयो, माण्हुनि खे मारियो, किथे छा छा न थियो? केतिरा धमाका हज़ारे माण्हू पाकिस्तान में शहीद कयो। इनखे तव्हां कहिड़े खाते में चओ था आइन खे क़बूल करे वठो? ऐं इंडियन स्पॉन्सर्ड तंज़ीम आहे त हिनखे तव्हां कहिड़े खाते में जेको आहे हू माफ़ु कंदो? मूंखे त सम्झ खां ॿाहिरि आहे। इहो सवाल इहो सम्झ खां ॿाहिरि आहे। अबड़ो साहिब चवनि था सही त सुप्रीम कोर्ट अहम आहे। सही, अहम त ॿई आहिनि। अहम त मुल्क जो हर इदारो हूंदो आहे, पर ॻाल्हि इहा हुजे थी त हिन में इंटरप्रिटेशन ऑफ लॉ लाइ सुप्रीम कोर्ट मौजूदु आहे। तव्हां त सही चओ था त 16-17 हज़ार माण्हुनि जो एक्ट पास कयो पार्लियामेंट, ऐं पार्लियामेंट जेको आहे पोइ जज साहिबान अची हुनखे कलदम करार ॾेई ऐं फ़ारिग करे छॾियो। पर सही असां वटि त पार्लियामेंट मां करोड़े माण्हुनि जे चूंडियल वज़ीर आज़म खे हिकिड़ो ताले आज़मा अची हटाए थो, हू ते केस रजिस्टर करे थो। असांजी आला अदालतूं न सिर्फ़ु हुन जेको ताले आज़मा आहे हुनजे हिकिड़ी सॼे आइन खे ख़तमु करे जेको आयो आहे उनजे हुन एक्ट खे सही करार ॾियनि था। पोइ चूंडियल वज़ीर आज़म खे फाई ते चाढ़े छॾीनि था। सो अदालती हिस्ट्री जेका आहे बदकिस्मती सां इहो। सो लेकिन हाणे ॻाल्हि इहा आहे त अहम त सभु आहिनि अबड़ो साहिबु, लेकिन बहरहाल चवनि था त पार्लियामेंट इज़ सुप्रीम, छाकाणि त ख़ुदि जेको असांजी फाज़िल अदालतूं बि पावर जिथां ड्रॉ कनि थियूं उहो उन्हनि कानूननि मां ड्रॉ कनि थियूं जेके कानून पार्लियामेंट ठाहे थी। बट कानून में इहो ई आहे त पार्लियामेंट बि आइन जी
रूह जे ख़िलाफ़ कानून साज़ी नथी करे सघे। मां अक्सर चवंदो आहियां, मिसाल अगरि असांजो 73 जो हिकिड़ो इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान जो आइन ठहियलु आहे, अगरि ही पार्लियामेंट, मिसाल चवां थो, ही पार्लियामेंट 2/3 जे अक्सरियत सां सुभाणे चए त असीं हाणे असीं सेक्युलर मुल्क आहियूं, त ही हिन आइन तहत नथो थी सघे। या ही चवनि त अॼु खां पोइ सदारती निज़ाम पाकिस्तान में आहे, ही नथा करे सघनि, नथा पोइ ही करे सघनि था त हिकिड़ी नई दस्तूर साज़ या आइन साज़ असेंबली चूंडाइनि, उहो नओं आइन ठाहे। सो कॾहिं कॾहिं जॾहिं आइन जी ही रूह जे ख़िलाफ़ पार्लियामेंट बि फ़ैसिला करे थी त पोइ हुनखे आला अदलिया स्ट्राइक डाउन कंदी आहे। इहो सिर्फ़ु पाकिस्तान में न कंदी आहे, सॼी दुनिया में कंदी आहे। हाणे हीउ जेको पर्टिकुलर केस आहे जंहिंमें 16,000 माण्हुनि खे बेरोज़गार थिया आहिनि, हाणे इहो हाणे गवर्नमेंट वञे पई रिव्यू लाइ, उम्मीद त फ़ैसिलो कयो आहे गवर्नमेंट रिव्यू में, उम्मीद त फुल बेंच जेको आहे या लार्ज बेंच त हुई शायदि, लार्ज बेंच न हुई, लार्ज बेंच थी। अच्छा, सो बहरहाल हिकिड़ी वॾी बेंच जेका आहे उम्मीद त हिन फ़ैसिले खे नज़रसानी कंदी। ठीकु आहे सभु अॻिते हलूं। बलोचिस्तान जी असां पहिरियों बि डिस्कस कई, बलोचिस्तान में वोट ऑफ नो कॉन्फ्रेंस अची वियो, त अॼु वरी बाप पार्टी जेका आहे उहा मुतहरिक थी आहे, सादिक संजरानी बि उते पहुता आहिनि, जाम कमाल साहब खे बचाइणो आहे। सादिक संजरानी साहब खे बचाईंदड़नि त सादिक संजरानी साहब खे बचाए विया जॾहिं सेनेट चेयरमैन जे साईं जे संजरानी साहब जे ख़िलाफ़। सो संजरानी साहब पंहिंजे पाण खे त बचाए विया। हाणे ॾिसूं त जाम कमाल खे कोयटा में बचाए सघंदा या न बचाए सघंदा, लेकिन आउं वरी उहो चवां थो, ॾिसो बाप लोग जी पार्टी आहे, बाप पार्टी आहे, जी हिन खे इहे 16 मेंबर अपोज़िशन जा नथा हटाए सघनि। आउं फारसी में वञा ई कोन थो। ही जेसि ताईं जिन्हनि आंदो आहे उहो न हटाइणु चाहींदा, अपोज़िशन ज़ोर लॻाए ॾिसी वठे। अगरि अपोज़िशन सभु कामयाबु थी वञे त पोइ चइबो त जिन्हनि आंदो हो उन्हनि ई फ़ारिग कयो। ॾिसो, मां बार बार तव्हांखे मिसाल ॾियां पियो, तव्हांजी सेनेट में अपोज़िशन जी अक्सरियत आहे, अॼु बि अक्सरियत आहे। सादिक संजरानी घटि वोटनि ते चेयरमैन, मतिलबु घटि वोटनि सां मुराद इहा त चेयरमैन थियल आहे, पर अक्सरियत जेका आहे उहो सादिक संजरानी जी अपोज़िशन बेंचनि ते वेठल आहे। हटाए ॾेखारीनि सादिक संजरानी, पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, JUI, जेके पार्टियूं आहिनि, हटाए ॾेखारीनि सादिक संजरानी खे, नथा हटाए सघनि। वोट नो कॉन्फ्रेंस नथा खणी अचनि, न ईंदो न। पीपल्स पार्टी वारा बि चवनि था त बोज़दार जे ख़िलाफ़ आणियो, जिथे अक्सरियत आहे उते फ़िलहाल छॾियो। हिकिड़ो अगरि इहो थी थो वञे त पोइ वाक़ई माना पोइ ईअं सम्झे हटाइण वारा त माना पोइ माना जे लॻायो आहे उहे चाहिनि था हटाए वञे, अगरि जे हटिजी वञे थो त पोइ मथे बि परेशानी थींदी। पोइ त क्लियर सिग्नल आहे त पंजाब फेडरल एवरीवन इज़ लाइक। ॾिसो, अगरि जाम कमाल साहब हटे थो त को PTI त नथी हटे न। ऑन द कॉन्ट्ररी PTI जा सरदार यार मोहम्मद रेन ताईं ही जेके दोस्त आहिनि, इन्हनि खे त वधीक मुसरत थींदी। जी हा, छाकाणि त हू त हिन गवर्नमेंट जे ख़िलाफ़ आहिनि। जी हा, रहंदो मनता मिली वेंदी। सो हिन सां ज़रूरु हुन सां तव्हां हरूभरू फेडरल वारो न ॻणियो, लेकिन थींदो इहो आयो आहे असांजे मुल्क में त जॾहिं ही हाउस ऑफ कार्ड्स हूंदो आहे न, हिकिड़ो पतो तव्हां लोॾे छॾियो, पोइ धड़ धड़ करे सभु पता करणु शुरू थी वेंदा आहिनि। लेकिन हीअं जेका ख़िते में सूरत-हाल आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त कोशिशि थींदी त असां वटि जेको इंटरनल पॉलिटिकल जेको बि सो कॉल्ड इस्तेकाम जेको हले पियो, स्टेटस को आहे, जेको पॉलिटिकल स्टेटस को आहे पाकिस्तान जे अंदरि इंटरनल मामलनि में, उहो हरूभरू डिस्टर्ब न थिए। सो इन हवाले सां बि मूंखे टाइमिंग सम्झ नथी अचे त बलूचिस्तान अपोज़िशन वारा कीअं सम्झनि था जाम कमाल हटी वेंदो। लेकिन हटाइण वारनि अगरि फ़ैसिलो करे छॾियो हूंदो, हटंदो। ठीकु आहे ठीकु आहे, अॻिते हलो था पिया। अच्छा, जीअं असां पाण ॻाल्हि कई त जॾहिं अहिड़ो को ऑर्डिनेंस अची वेंदो जंहिंमें नैब BR हिकिड़े क़िस्म जो मिक्सिंग थी वेंदी ऐं पाण में ई टकराव थींदा हुनजा अॻिते हली, त इहो ई नज़र बि आयो। कल्ह डिस्कस बि कयोसीं त असां नादरा वारनि जेको ख़त लिखियो हुन ते वरी जवाबी कार्रवाई थी। अॼु नादरा जे चेयरमैन जेको आहे उहो क्लैरिफिकेशन कई आहे, हुन चयो यार ईअं न आहे त ग़लतफ़हमी थी वई आहे इलेक्शन कमीशन खे, असां को ईअं नथा सम्झूं त उहो असांजे मातहत इदारा आहिनि। इवन इलेक्शन कमीशन आइनी इदारो आहे, उहो असांखे दड़का बि ॾेई सघे थो। ऐं ठीकु आहे, अगरि हुननि इहो रियलाइज़ कयो त हुननि जी जेका ड्राफ्टिंग आहे लेटर जी, उहा थोरो
हिदायतनामो वधीक थी वई आहे, सो दे शुड इफ दे हैव रियलाइज इट्स गुड ऐं थियण बि खपे इलेक्शन कमीशन खे। लेकिन ॻाल्हि उहा ई आहे त जॾहिं सरकारी इलेक्शन कमीशन जी इज़त खे तीन वाल करण ते लही अचे थी त ॿिया इदारा बि पोइ ईअं शुरू करे छॾीनि था, विच शुड नॉट हैपन। जी हा। लेकिन ॾिसो कुझु शयूं कॉमन सेंस ते ॻाल्हि थींदी आहे। मिसाल मूं तव्हांखे चयो हो त हीउ जेको जर्नलिस्टनि लाइ जेको पाकिस्तान PMDA पाकिस्तान डेवलपमेंट अथॉरिटी ठाहिनि पिया, मूं तव्हांखे गुज़ारिश कई त यार मूंखे इहो थींदो नज़र नथो अचे, भले कोशिशि करे वठनि, उहो ई थियो न। ऐं तव्हांखे ॿुधायां तव्हां जोड़ियां छो पियो इन ॻाल्हि खे, थियो न। पोइ हाणे कमेटी ठही माना ॻाल्हि छुटी न। हाणे सही कमेटी ठही आहे, पोइ इतलात खाते खे चयो आहे त चयो वियो आहे त सही असांखे फेक न्यूज़ जी तव्हां तशरीह करे ॾियो। पोइ कमेटी आहे, हुन में APNS CPN हिननि जा बि मेंबर वेहंदा, हुकूमत जा वेहंदा, बसि चल सो चल। ये गई बात। फवाद चौधरी साहब ऐं जेको हू चवनि पिया केरु बाबर अवान साहब त न हीउ कानून हर सूरत असीं पास कराईंदासीं, किथे वियो कानून। कुझु शयूं तव्हां हिन दुनिया में रहो पिया, तव्हां हिकिड़े हद ताईं शयूं कोड़ियूं शयूं हज़म कराए सघो था, हिकु हद खां पोइ नथा करे सघो। लाइकवाइज़ ही जेको तव्हां इलेक्शन कमीशन सां हीउ मामिलो कयो पिया, तव्हां हिन खे मेंटेन न करे सघंदो। जी हा। अनटिल तव्हां इलेक्शन कमीशन खे जीअं असांजी पब्लिक सर्विस कमीशन खे वाइंड अप कयो वियो, ईअं हुते इलेक्शन कमीशन खे वाइंड अप करे छॾियो त ॿी ॻाल्हि आहे। लेकिन ही कुझु शयूं ठीकु आहे, ज़ाहिरी तरह तव्हां मूंखां ताक़तवर आहियो, लेकिन हिकिड़ी हद आहे जंहिंखां पोइ तव्हां पंहिंजी ताक़त अगरि मूं ते इस्तेमालु कंदो त उहो बैकफायर कंदी आहे। हिन इहो सोचण लाइ थोरो विज़डम खपे, जेको अमूमन असांजी हुकूमतनि में जेके हुकुमरान हूंदा आहिनि उन्हनि खे ताक़त जो एतिरो नशो हूंदो आहे ऐं एतिरो ज़ौम हूंदो आहे जो हू पोइ सम्झनि नथा त हिकिड़ी स्टेज आहे। अच्छा, पोइ सिर्फ़ु हुकुमरान न, ताक़त जेको नशो आहे, ॿिया चवंदो आहे अक्सर त ॿिया नशा हल्का फुल्का हेरोइन वेरोइन जी ॻाल्हि नथो कयां, उन में माण्हू वरी बि शायदि थोरो होश में हूंदो आहे शायदि। हीउ जेको ताक़त जो नशो आहे या सर इहो हज़म करणु ॾुखियो आहे। पोइ हू हुकुमरान हुजनि, हू शोहरत जो नशो हुजे, उहो तव्हांजी हिकिड़े पुलिस वारो हिकिड़े चौक ते बीठल आहे, फ़िलहालु त हुनजे हथ में डंडो आहे। ताक़त खे ऐं जेको माण्हू पंहिंजी ताक़त खे हज़म करे वियो, आउं सम्झां थो त पोइ हुनजो कैरियर, हुनजी जेका टेन्योर आहे उहो डिघो थींदो आहे। असां वटि तव्हां ॾिसो त अक्सर तव्हांजो किथे कमु फासी पए, जाइज़ कमु ई, ऐं क्लर्क साहिबु जूनियर क्लर्क वेठो हुजे, अगरि सुई हुनजी अटकी पई, हू तव्हांखे चवंदा छा तूं कराए ॾेखार, वञी सेक्रेटरी खां कराए ॾेखार। जी हा, जी हा, जी हा। वॉट इज़ दिस? सो पावर खे असां सभिनी खे, असां कॾहिं कॾहिं रिपोर्टर साहिबान ईअं थी वेंदा आहिनि, साफ़ी असांजी बिरादरी आहे, असीं पाण त बसि असां को मथां लही लथल का मख़लूक आहियूं, ताक़त खे हज़म करणु अचणु खपे। जी हा, जी हा। हिकिड़े मूंखे शिकायत कंहिंजी मिली त हाणे वेठा कचहरी, पाण त शाम जो वञी कचहरी लॻायूं था न, पाण कहिड़ो कहिड़े तंज़िया वज़िया कयूं था, पाण सॼी सिंध वेही पाण में ईअं कचहरी कयूं था। अमरा खे मूं चयो, हिकिड़ो साफ़ी साहिबु, मूं चयो यार तूं फलाणो माण्हू दाह पियो करे, चई हिन ॾाढी असांखे शिकायतूं मिलियूं आहिनि। मूं चयो तोखे मोत्सब आला लॻो आहीं छा इलाइक़े जो? तूं केरु आहीं भाई? तो वटि तूं वॾेरो आहीं, तूं भोतार आहीं, तूं रिपोर्टर आहीं भाई, तोखे शिकायतूं मिलियूं आहिनि, पोइ तव्हां वरी जाइज़ो वठो। वॉट इज़ दिस मीन? मेंटालिटी। ऐं पंहिंजी बिरादरी ते रखी ॻाल्हि पियो कयां, शिकायत तूं भाई केरु आहीं, तोखे शिकायत। यानी एॾो सो जंहिं वटि जेतिरी ताक़त आहे उहो अलाह करे असां खां हज़म थिए। ऐं सभु अगरि आख़िरी ॻाल्हि रखी वठूं त जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेको आहे इलेक्शन कमीशन खे त जीअं SPSC वांगुरु ख़तमु ई करे छॾिजे, त अगरि ख़तमु नथा कनि, उहो क्रिपल त करण ते गवर्नमेंट अची वई आहे। जेको गवर्नमेंट जेके क़िस्म जी सुभाणे मतिलबु चयो वञे थो, जेके असां मुश्तरका इजलास हुन में अमेंडमेंट्स खणी ईंदासीं असां इलेक्शन जूं, हुन में त डिलिमिटेशन जो पूरो प्रोसेस ई हो खसनि था इलेक्शन कमीशन खां। इवन इलेक्शन कमीशन खां जेको आहे उहो वोटर जी जेका वोटर जेका डेटा थींदी आहे उहा बि नादरा गिनजनि था पिया। पोइ त ॻाल्हि इहा ई आहे त अगरि ही करे, ठीकु आहे करे सघनि था, पर उन इलेक्शन खे मञंदो केरु? ही मां चवां थो ही पहिरीं इलेक्शन हूंदी 2023 जी, न त हमेशह इलेक्शन थियण खां पोइ उन ते धांधली जा इल्ज़ाम लॻंदा आहिनि या हुनखे न मञण जा ऐलान। जीअं हर कोई इलेक्शन में पार्टिसिपेट कंदो आहे, हर कंहिंखे भले चवंदो रहे न हीउ थिए पियो, असांखे ख़दशो आहे, लेकिन उहो इलेक्शन में पार्टिसिपेट बि कंदो आहे ऐं हुनखे इलेक्शन आख़िरी मिनट ताईं उमेदु हूंदी आहे त मतां इलेक्शन फेयर थी वञे। जी हा। लेकिन
हिते इहो पहिरीं इलेक्शन हूंदी 2023 जी, जेको ख़ान साहब जी हुकूमत जी महिरबानी सां हू हींअर खां 2 साल अॻु खां ई तकरारी थी वई आहे, EVM, इलेक्शन कमीशन एंड वॉट नॉट। जी हाँ, ठीकु आहे हाली साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। दुआनि में।